अल्हम्दुलिल्लाह ही मुझे हिते राबिया सिटी में रहायश आहे, उन गॾो ही मस्जिद आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा आहे, जिते नमाज़ वग़ैरह अदा कंदो आहियां। ऐं गाॾियुनि जी पार्किंग आहे जिते गाॾी बीहारींदो आहियां। हींअर दफ़्तर जी तरफ़ निकिरंदासीं ऐं रस्ते में नाश्तो बि करिणो आहे, इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। ही तवक्कल हलवा पूड़ी जोहर मोड़ ते जोहर चौरंगी ते आहे। हे नाश्ते जे लाइ तमामु रश हूंदी आहे, नाश्तो मिलंदो आहे। दोस्तों हींअर मां पंहिंजे ऑफिस जी पार्किंग में पुॼी चुको आहियां, जिते गाॾी पार्क कई अथमि ऐं हाणे लिफ्ट जी तरफ़ वेंदुसि ताकी पंहिंजे ऑफिस में पुॼी वञिजे। हिकु ॻाल्हि हुई, मां चयो शेयर कंदो हलां संगत सां। कुझु दोस्तनि राब्तो करे चयो त तव्हां उर्दू लैंग्वेज में व्लॉगिंग कयो। मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश, मुंहिंजी हिकिड़ी चाह, मुंहिंजो हिकिड़ो प्यार, मुंहिंजी हिकिड़ी सोच आहे त मां शुरूआत जो सफ़र मदर टंग सिंधी लैंग्वेज में कयां। उन खां पोइ मिक्स में कमु हलाइबो, कॾहिं सिंधी में कॾहिं उर्दू में, पर हीउ जेको शुरूआत जो सफ़र आहे इहो पंहिंजी मादरी ज़बान में तय करणु चाहियां थो। अलाह इन में मुंहिंजी मदद कंदो ऐं अलाह कंदो त मुंहिंजो यूट्यूब अॻिते तरक़ी कंदो, इलाही सब्सक्राइबर थी वेंदा इंशाअल्लाह। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानियुनि सां, तव्हां सभिनी जे चाहत सां, प्यार सां इलाही सब्सक्राइब थींदा ऐं सफ़र ई अलाह कंदो। जेसिताईं ज़िंदगी आहे त हलंदो रहंदो। उन में पोइ मिक्स उर्दू में बि व्लॉगिंग कबी, सिंधी में बि कंदो रहंदुसि इंशाअल्लाह। दोस्तों मां पंहिंजी ऑफिस में पंहिंजी सीट ते पुॼी चुको आहियां। मुंहिंजो हिकिड़ो जेको ॿियो मिशन आहे, कल्ह बि हुयो त हिकु का न का बुज़ुर्गनि खां, अलाह वारनि खां ॿुधल को वाक़ियो बि पंहिंजे साथियुनि सां, पंहिंजे महिरबाननि सां शेयर कजे, पंहिंजी इस्लाह ख़ातिर त मुंहिंजी इस्लाह थिए, मुंहिंजी बहितरी थिए। त अॼु जेको मां वाक़ियो शेयर कयां पियो, इहो वाक़ियो, इहा ॻाल्हि मूं पंहिंजे बुज़ुर्गनि खां ॿुधी आहे त महमूद बादशाह वटि हिकिड़ो ख़ादिम नौकर ग़ुलाम हुयो, अयाज़ नालो हुयुसि, जेको महमूद बादशाह वटि सुठी अहमियत ऐं सुठो वक़ार रखंदो हो। जंहिंजी इज़त, जंहिंजे वक़ार खे ॾिसी करे जेके वज़ीर हुया बादशाह जा, उहे थोरो नाराज़ थींदा हुआ त हीअ आम देहाती माण्हू आहे, ॿाहिराड़ीअ जो माण्हू आहे, हिन खे बादशाह सलामत एॾी अहमियत छो थो ॾिए। आख़िर हिकिड़ी शिकायत अहिड़े क़िस्म जी बादशाह सां सलामत सां हुननि लॻाई, जंहिंजे नतीजे में बादशाह हुननि खे ॿुधायो त कॾहिं मां तव्हांखे साबित करे ॾींदुसि त हिन जी केॾी अहमियत आहे। हिकिड़े ॾींहुं बादशाह सलामत हिकु कड़वे फल जूं काशूं करायूं, जीअं हिंदाणे जूं फारूं थींदियूं आहिनि, ईअं कड़वो को फल हुयो, टूह जीअं, उन जूं फारूं कराए ऐं थाल में रखी करे हर हिकु वटि, वज़ीर वटि पेश कई वई। जंहिं वज़ीर हिकु चकु या थोरो घणो ॾिसी करे वापसि रखी छॾी त कड़वी आहे। आख़िर में घुरायो बादशाह सलामत अयाज़ खे चई, अयाज़ ही खा। उहो मज़े सां खाए पियो। बादशाह सलामत बि हैरान, वज़ीर बि त आहे न, ॾिसो बेवकूफ़, वज़ीरनि जी इहा सोच हुई। बादशाह सलामत हैरानगीअ सां पुछियसि, अयाज़? चई जी साईं। हीअ कड़वी न आहे? चई बिल्कुलु कड़वी आहे। पोइ तूं ईअं खाईंदो? चई साईं मूं सोचियो त तव्हांजे हथनि मां केॾियूं मिठियूं, केॾियूं भलियूं शयूं मिलियूं आहिनि, उहे खाधियूं। अॼु जे अगरि तव्हां कड़वी ॾिनी आहे त इहा वापसि कंहिंखे। असांखे बि अलाह जो शुक्र अदा करणु खपे, खोड़ नेमतूं मिलंदियूं आहिनि, थोरा ॾींहं ईंदा आहिनि जेके ॾुखियाई जा, उन में बेसब्री न करणु खपे। अलाह साईं असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह हाफ़िज़।